अस्सलाम वालेकुम संगत। मां तव्हांजो पंहिंजो शफ़ी मोहम्मद क़ादरी। त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको हींअर दौरु हले पियो सोशल मीडिया जो, माण्हू इन्हनि तां लाखें रुपया कमाइनि पिया। सही आहे, कमाए तव्हां बि सघो था। सही आहे, पाण बि कमाए सघूं था, आउं बि कमाए सघां थो, तव्हां बि कमाए सघो था। इन जो छा आहे, पाण हिक ॿिए जी सपोर्ट कयूं, हिक ॿिए खे फॉलो कयूं, हिक ॿिए जा वीडियो ॾिसूं, पंहिंजो कॉन्टेक्ट लॻायो, हिक ॿिए जा वीडियो ॾिसो, हिक ॿिए खे फॉलो कयो, त सभिनि जो जेको आहे न जेके पेज आहिनि, आइडियूं आहिनि, मोनेटाइज़ थी वेंदियूं ऐं सभु जेके माण्हू कमाइनि पिया सभु ख़ुशहाल थी वेंदा, सभिनी खे पैसा मिलणु शुरू थी वेंदा हलिया। त मुंहिंजी इहा सलाह त हिक ॿिए खे फॉलो कयो ऐं हिक ॿिए खे सपोर्ट कयो, हिक ॿिए जा वीडियो ॾिसो ऐं उनखे मतिलबु जेतिरो तव्हां सपोर्ट कंदव, तव्हां मूंखे कंदा ऐं तव्हांखे कंदुसि। मतिलबु जीअं यूट्यूब आहे, यूट्यूब चैनल ठाहियो, हिक ॿिए खे सब्सक्राइब कयो, हिक ॿिए जा वीडियो ॾिसो। हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि, 1000 सब्सक्राइबर हींअर यूट्यूब ते आहिनि। 1000 को ॻाल्हि कोन्हे, वॾी ॻाल्हि कोन्हे का 1000 सब्सक्राइबर। तव्हां अगरि कोशिशि कंदव न त तव्हांजा 1000 सब्सक्राइबर बसि चंद ॾींहंनि में थी वेंदा हलिया। हिक ॿिए जा वीडियो ॾिसो, हिक ॿिए खे सब्सक्राइब अगरि कयो त सभिनि जा जेके चैनल आहिनि मोनेटाइज़ थी वेंदा। यूट्यूब ते सुठा सुठा वीडियो छॾियो, ॻोठ जी वीडियो छॾियो, मतिलबु घुमो था, किथे वञो था शहर में, उते जी वीडियो छॾियो। तव्हां जेतिरो मतिलबु सम्झो रियल कॉन्टेक्ट हणंदव, ओतिरो तव्हांजो यूट्यूब बि जेको आहे सो मोनेटाइज़ थी वेंदो ऐं फेसबुक बि मोनेटाइज़ थी वेंदो। त हिक ॿिए जी हेल्प कयो ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारियो। अस्सलाम वालेकुम।